ऐं पाकिस्तान जेका तारीख़ ॿुधाए थी त का बि तहरीक जेका आहे ईअं कामयाबु कोन थी आहे जेसिताईं हुनखे का सपोर्ट न हुजे। हाणे त किताब बि अचनि था त लास्ट जेका वकीलनि वारी मूवमेंट हली इफ़्तिख़ार चौधरी जे दौर में, उनमें बि चवंदा कियानी साहब जी सपोर्ट हुई परवेज़ मुशरफ जे अगेंस्ट, तॾहिं वञी उहा तहरीक थी। त इस्टेब्लिशमेंट जी सभिनि जे सपोर्ट साम्हूं केतिरो आहे मैटर थी करे। हिकिड़ो इहा ॿियो असल में इहा तरसी तहरीक साहब जी जी इहा तहरीक असल में वकीलनि जी हुई कोन। जी इहो मुंहिंजे साम्हूं ख़ुदि एतज़ाज़ अहसन साहब जॾहिं लीडर ऑफ अपोज़िशन हुयो सेनेट में, हुन ख़ुदि इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो त असांखे घणो वक़्तु पोइ ख़बर पई त असां रियासत होगी मां के जैसी जे नारे जे सैर में वरितल हुआसीं। असल में इहो नारो असां ज़रूरु हयो हुयो, पर इहा तहरीक मुशरफ मां जान छॾाइण जे लाइ हुई ऐं हुन में जिनियत तहरीक हलाई कामयाबु थिया। सही। अच्छा खट्टर साहब, जीअं चयो न 6 महीना या साल, त पोइ असीं इहो सम्झूं त जेके इहे ॻाल्हियूं थियनि पियूं, जेकॾहिं हीअ तहरीक जेका आहे ॿियो कुझु करे न करे पर एतिरो ज़रूरु करे सघंदे, जेकॾहिं अपोज़िशन वारा का तहरीक हलाइनि था त नून लीग खां या ताक़तवर इदारनि खां ईंदड़ इलेक्शन जी तारीख़ वठण में बि जेकॾहिं कामयाबु था थी वञनि, हुनखे ॿुधायो थो वञे 2.5 सालनि खां 3 सालनि खां पोइ असीं इलेक्शन करायूं था, तॾहिं बि असीं सम्झूं त इहो इन इतिहाद जी या PTI जी असीं चऊं त हिकिड़ी वॾी कामयाबी हूंदी। न सिर्फ़ु इहो तव्हां फौरी तौर ते पाण नथा ॻाल्हि करे सघूं, पर हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ज़हन में रहे त असल में हिन वक़्तु जेका नवाज़ शरीफ़ जी ख़ामोशी आहे, जी जेका घणनि धुरियुनि खे इन ॻाल्हि जी परेशानी पाए या रियलाइज़ेशन थी आहे त उहो छो ख़ामोश आहे। उनजो सबबु इहो आहे त हीअ हुकूमत जा जेके वॾा फ़ैसिला थियनि था उहे नवाज़ शरीफ़ जी मर्ज़ी सां थियनि था। सही पर नवाज़ शरीफ़ असल में हिन वक़्तु पंहिंजी जेका धीउ आहे मरियम नवाज़, उनखे ईंदड़ जेके इलेक्शन थियनि था उनखां पोइ हू प्राइम मिनिस्टर ठाहिणु चाहे थो, ठीकु सही आहे। पर उनजो वॾे में वॾो जेको ॿियो मुक़ाबिलो आहे या कॉम्पिटेटर, उहो इमरान ख़ान। बिलावल भुट्टो ज़रदारी खे ज़रदारी साहब जी कोशिशि आहे त हू प्राइम मिनिस्टर कराए, पर मूंखे इहे जेके दोस्त पीपल्स पार्टी जा असांजा ॻाल्हियूं कंदा, पर मूंखे इहो रियाज़ी सम्झ में नथी अचे त इहो विचां कीअं कढंदा जॾहिं ॿ वॾा प्लेयर ऑलरेडी मैदान जे अंदरि मौजूदु आहिनि। सो नवाज़ शरीफ़ जी सॼी कोशिशि इहा आहे, इन करे तव्हां ॾिसो त पंजाब जे अंदरि रोज़ हिकिड़े नए प्रोजेक्ट जो इफ़्तिताह थिए थो, नवनि मनसूबनि जा बुनियाद रखजनि था। इहो सॼो इन करे आहे त पंजाब मां मुस्लिम लीग नून हिकिड़ो वॾो वोट खणी ऐं पावर में अचे, इन करे नवाज़ शरीफ़ जो सॼो हुन पासे आहे। शहबाज शरीफ़ जे लाइ इहा ॻाल्हि हुई त हू सुठो मैनेजर आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत में अची हिकिड़ी ॻाल्हि साबित थी आहे त सवाइ पघारूं वधाइण जे सही बाक़ी उन को अहिड़ो अमल कोन कयो आहे जंहिंसां को आम माण्हू खे फ़ाइदो थिए। उनजो हिकिड़ो सबबु ॿियो बि आहे, उहो इहो आहे त 18वीं तरमीम खां पोइ सूबा ख़ुदि मुख़्तियार थिया आहिनि, सूबनि वटि तमामु घणा पावर अची विया आहिनि। इन करे 26 किलोमीटर जो जेको एरिया आहे इस्लामाबाद जो, उतां खां वधीक ॿियो को पावर घणो प्राइम मिनिस्टर वटि आहे ई कोन। सो शहबाज शरीफ़ जो मुस्तक़बिल छा थो थिए, छाकाणि त शहबाज शरीफ़ वधीक ताबेदार आहे, इमरान ख़ान खां वधीक ताबेदार आहे, नवाज़ शरीफ़ जी भेट में वधीक सूट करे थो इस्टेब्लिशमेंट खे। सही इन सॼी सूरत जे अंदरि ईंदड़ जेके साल हूंदा उन में हिकिड़ी नई नवां रुझान पैदा थींदा, नवां प्लेयर मैदान में ईंदा। ज़ाहिर आहे हिननि खे फारिग थियणो पवंदो, पर जेके ही जमातूं आहिनि, मुस्लिम लीग नून आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, इन्हनि खे नवां नैरेटिव ॾियणा पवंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे पीपल्स पार्टी हाणे नैरेटिव ते न हली सघंदी, जेको मातमी नैरेटिव आहे या पुराणनि नारनि जी बुनियादनि ते तव्हांखे तरक़ी जो नैरेटिव ॾियणो पवंदो, सही ऐं उहा तरक़ी ऐं गुड गवर्नेंस वारी। ही जेका सॼी असांजी जनरेशन आहे, उहा जनरेशन हिकु त इस्टेब्लिशमेंट वॾी इन्वेस्टमेंट करे इन्हनि खे करप्ट साबित करण जे लाइ मीडिया कैंपेन हलाई, नून लीग खे, पीपल्स पार्टी खे, ऐं ॿियो पीपल्स पार्टी पंहिंजे अमल सां उन जेका कैंपेन हुई, मुहिम हुई, उनखे दुरुस्त साबित करण में वसां कोन कटायो। सही सो यानी नका कमी कुंवार में बि, नका घटिताई घोट में आहे। सो हिन सॼी सूरत हाल में तव्हांखे गवर्नेंस या सिस्टम तब्दील करणा पवंदा। बिल्कुलु हे जेको सिंध में जेको करप्शन जो नैरेटिव ठहियल आहे, या जंहिंमें का ईअं न आहे त को इहो को ग़लति आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। असीं जेके ॿुधूं था त जेको इस्लामाबाद में कमु फ़र्ज़ु करियो 5 रुपयनि में थिए थो, त उनजे लाइ हुते माण्हुनि खे 500 रुपया भरणा था पवनि, यानी वात खोले वेठा आहिनि ऐं बिना पैसनि जे को माण्हू कमु कोन थो करे। सो इन क़िस्म जा
जेके रवैया आहिनि इंतिज़ामी गवर्नेंस या इहे मुकमल ख़तमु करणा पवंदा। उन खां सवाइ तव्हां हलाए कोन सघंदो, छाकाणि त 2028-29 में जेके इलेक्शन थींदा उनमें लखे नवां नौजवान तव्हांजा वोटर थींदा, सही उनखे तव्हां कीअं पाण लाइ राग़िब कंदो। सो हिन सॼी सूरत-हाल में तव्हांखे पंहिंजो तरीक़ेकार तब्दील करणो पवंदो सियासत जो। ठीक मरियम नवाज़, छाकाणि त पंजाब में मिडिल क्लास घणो आहे, पंजाब में शहरी तबिको घणो आहे, पंजाब जूं ॿाराणियूं सिंध जी ॿाराणियुनि खां वधीक ख़ुशहाल आहिनि, हुते एग्रीकल्चर वधीक बहितर आहे। सो मरियम नवाज़ मुमकिन आहे उनमें तरक़ी खणी वञे, पर हिते हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿी बि ज़हन में रहणु घुरिजे जी त असां सदाईं इहो ॾिठो आहे त जी ही 16 महीना जेकॾहिं ही अफोर्ड करे वञनि हा इमरान ख़ान खे, सही त शायदि उन मां एस्टेब्लिशमेंट जी हमेशह जान छुटी पवे हा। पर इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद हलाए हिननि उनजे अंदरि साह विझी छॾियो। हाणे हिननि खे उन मां जान छॾाइण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त उनखे फेयर इलेक्शन थियनि, जेको हुनजो हिसो हुजे उनखे मिलणु घुरिजे। ऐं ॿियो पाकिस्तान में थींदो ई आहे त तरक़ी जी बुनियादनि ते हर सूबे में वोट नथा मिलनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जेको जुनून आहे उहो इन शयुनि खे नथो ॾिसे। सही पंजाब में हिननि कोशिशि कई आहे ख़तमु करण जी, पर इहो वोट जेको PTI जे या हिमायत खे जेको दॿायो त इन ते जेॾीमहिल बि जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो बिल्कुल रिलैक्सेशन जी हिननि खे मिलणु शुरू थींदी, त हुनजे नतीजे में असीं ॾिसंदासीं त हिकदमि सूरत-हाल चेंज थी वेंदी। ठीक इमरान ख़ान खे केतिरो वक़्तु रीणो थो पवे या ही हुन मां जान छॾाए था वञनि, उनजी फ़िलहाल ॻाल्हि नथी करे सघिजे, पर हिन वक़्तु इमरान ख़ान जो स्टैंड वठी बीहण ख़ुदि हुनजी पॉपुलरिटी खे वधाए रहियो आहे। ठीक